नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياروڊ में ख़बर ॾींदा हलूं त ڀرياروڊ ڀرسان ॻोठ ढेंगो शरीफ में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे यूनिट जो इफ्तिताह ज़िले सदर फ़कीर गुलाम जान डायरी, राना मज़र इक़बाल, गुलाम मुस्तफ़ा भेण फ़कीर तालिब डायरी, आफ्ताब कीरियो, बशीर अहमद कीरियो समेत सवें कारकुननि सां गॾिजी पार्टी जो झंडो फड़कायो वियो। इन मौक़े ते नवनि चूंडियल मेंबरनि खे मुबारकबाद पेश कई हुई। जॾहिं ते जलसे में वॾे तादाद में कारकुननि तोड़े हुर जमायत जे फ़कीरनि शिरकत कई। मौके ते तकरीब के खिताब कंदे फ़कीर गुलाम जान डायरी, राना मज़र इक़बाल, अफजल कीरियो, सईद जानी, शाह वकार कीरियो ऐं ॿिनि चयो त फंक्शनल लीग अवामी पार्टी असांजी मोहबत जो मर्कज़ पीर पागारो आहे। असांखे हुक्म मिलियल आहे त बिना कंहिं रंग जे आवाम जी ख़िदमत कयो। हिन चयो त कारकुननि बल्दियाती इलेक्शन जूं तैयारियूं तेज़ कनि। इंशाअल्लाह ज़िले जे हर यूसी में पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं। जॾहिं बि पाकिस्तान ख़िलाफ़ कंहिं मेरी अख खई आहे त उन जो पागारे ख़ानदान ऐं हुरनि दिफ़ा कयो आहे। हिननि चयो त पीर पागारे जो नारो मुतहद सिंध ऐं मुतहद पाकिस्तान है। असां मोहबिल वतन पाकिस्तानी आहियूं, पंहिंजे मुल्क जो दिफ़ा करण ॼाणियूं था। इन मौके ते फ़कीर केसर डायरी, इशफाक कीरियो, मिस्कीन अली ऐं ॿिनि पिण खिताब कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।